ऑन एयर विद आवाज़ जी ने स्पेशल पॉडकास्ट में अव्हांखे भलीकार कया पई। मोहम्मद असलम जामलो साहब फर्स्ट अटेम्प्ट में कीअं CSS पास करे वियो हो? त माण्हुनि खां इहो एग्ज़ाम पास ई न थींदो आहे। शौक़ु ऐं जज़्बो हूंदो आहे। सब्जेक्ट सिलेक्शन ॾाढी इंपॉर्टेंट हूंदी आहे CSS में। सिंध में बि अव्हां कमु कयो, पंजाब में बि, हींअर हाणे मुल्तान में सर्व कयो था पिया। त सिंध में कमु करण जो एक्सपीरियंस कीअं आहे ऐं मुल्तान में कमु करण जो एक्सपीरियंस? डिफरेंस हिकिड़ो त असां सिंध खे एनवायरमेंटली तमामु पोइते करे छॾियो आहे। दिलि आज़ारी थींदी आहे, नेचर खे ॾिसे थो, पंहिंजनि माण्हुनि खे ॾिसे थो। जॾहिं ॾुख थींदो आहे त पोइ उनखे ओवरकम कीअं कंदा आहियो? शाम जो बि वॉक कंदो आहियां, सुबुह जो बि वॉक कंदो आहियां। बसि इन सां पोइ डिप्रेशन जेके ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि ख़तमु थी। को त अहिड़ो भाउ या हिकिड़ी भेण अहिड़ी हूंदी आहे न जेको मतिलबु ईअं जंहिंखे चइबो क्राइम पार्टनर। बिल्कुलु, भेनरूं बि अहिड़ियूं हुयूं, हाणे बि आहिनि उहे। अॼुकल्ह त गैजेट्स एॾा अची विया आहिनि, ॿार चाहिनि बि त कॉन्सनट्रेट कोन था कनि। नंढे नंढे 6 क्लास 5 क्लास जे ॿार खे बि प्राइवेसी खपे थी। स्क्रीन टाइम ते लिमिट हुजणु खपे ॿार जी। ॾाढो ॾिसो न, इहे डिप्रेशन में ॿार हलिया था वञनि। एॾी छा वजह जो एॾी डेवलपमेंट बि थी आहे। सिंध जा माण्हू CSS पास करे बि वेठा आहिनि, सिंध जा माण्हू वॾे उहिदनि ते बि आया आहिनि, ॿाहिरां डिग्रियूं करे बि अचे वेठा आहिनि। पोइ बि छो इहो पोर्ट्रे सिंध जो आहे जेको दुनिया जे अॻियां आहे त बाबा सिंधी त माना कारोकारी, सिंधी त माना धाड़ेल। असां इग्नोर था कयूं। असां जेकॾहिं ऑफिसर थी करे इंटीरियर सिंध में अचूं था त पंहिंजे ॻोठनि खे इग्नोर करे वेठा आहियूं। इश्क इश्क त थींदो आहे इंसान खे, नॉर्मल इंसान खे थींदो आहे। तव्हांखे बि थियो थियो हूंदो।